जय झूलेलाल साथियों। अॼु 11 अप्रैल दाल पकवान जो ॾींहुं। असां सभिनी सिंधियुनि मिली करे हे ॾींहुं तमामु सुठे नमूने मनायो आहे। असां हो जमालो टीम हिकिड़ी मुहिम हलाई हुई कि सभु पंहिंजे पंहिंजे घर में दाल पकवान ठाहे करे फोटोस क्लिक करे असांखे मोकिलियो त असां उनखे हो जमालो ते पोस्ट कंदासीं। त जी हा दोस्तो, मूंखे तव्हांखे ॿुधाईंदे एॾी वॾी ख़ुशी थी थिए कि असांजी उम्मीद खां वधीक कई सारे शहरनि मां कॾहिं ई अलाए कहिड़ी कहिड़ी कुंड मां केॾियूं सारियूं एंट्रीज़ आयूं आहिनि ऐं कई सिंधियुनि हिन में पार्टिसिपेट कयो आहे। त अचो ॾिसूं था पिया केतिरनि शहरनि मां केतिरा फोटोज़ आया आहिनि दाल पकवान डे जा। आया 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 ॾींहुं ख़ुशी जा आया 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 ॾींहुं ख़ुशी जा आया आया डुकी डोड़े आया आया दिलियूं जोड़े आया आया बादल मथां छाया छाया नीली गीत गाया गाया रोड सभिनि सजाया जाया गुल मथां चटाया टाया अची विया सिंधी माण्हू अची विया मची वियो मैदान पंहिंजो केॾो वॾो शान पंहिंजो ॾिसे जग ही ॾिसे जग ही ॾिसे केॾा माण्हू प्यारा सिंधी नचो 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 चल घुमाए नचो 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 चल घुमाए नचो नचो कुला हणी नचो नचो बाहूं खणी नचो नचो रुली मिली अचो अचो सिंधी माण्हू सचो सचो अंदर जंजो लछो लछो सिंध जो सोनो बचो बचो लगी वई रौनक हिते लगी वई हेॾे होॾे रंग छिड़िया अॼु त पंहिंजा अंग छिड़िया पायूं पायूं भाकुर पायूं जायूं जायूं दिल में जायूं वधी दिल वारा सिंधी आखिरो हा घड़ी घड़ी आखिर उहा घड़ी अची वई घड़ी मची वई घड़ी बतियूं वयूं भरी अंदर वयो ठरी सिंधी माण्हू कड़ी हिरन वारी लड़ी इहाई खूबी पंजी इहाई जिते आयूं हिक आयूं कुर्ब आयूं सिक आयूं सदा पंहिंजी सदा जुदा थियूं न जुदा दुखन में सहारा सिंधी कीअं लॻो तव्हांखे साथियों? केॾनि शहरनि मां सुठा तस्वीरियूं आयूं आहिनि दाल पकवान डे सेलिब्रेशन जूं, पर इन खां बि वधीक हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरी असां सिंधियुनि जे लाइ इहा आहे कि असांजो सिंधी कल्चर एॾो मिठड़ो एॾो सुहिणो कल्चर आहे कि नॉन सिंधीज़ बि उनखे मल्हाए रहिया आहिनि। जी हा, तव्हां ग़लति नथा ॿुधो। मां वटि कुझु अहिड़ी एंट्रीज़ बि आयूं आहिनि जेका नॉन सिंधीज़ आहिनि ऐं घर में दाल पकवान ठाहे करे सेलिब्रेट कयो अथऊं। त अचो ॾिसूं था उहे फोटोग्राफ्स। अॼु अचो अचो अॼु अचो अचो अॼु नचो नचो अॼु
मौजूं कयूं सिंधी अॼु झूमऊं गायूं सिंधी अॼु झूमऊं गायूं सिंधी असीं कुर्ब वारा सिंधी असीं कुर्ब वारा वाह वाह वाह, तमामु ख़ुशी थी रही आहे इहो ॾिसी करे कि असांजी हिकु गुज़ारिश खां पोइ सभिनी घर में हेॾो टाइम कढी करे दाल पकवान ठाहियो, इहो ॾींहुं सेलिब्रेट कयो, असांखे फ़ोटोज़ क्लिक करे मोकिलिया। सच में असां हो जमालो टीम शुक्रगुज़ार आहियूं तव्हां सभिनी जा। ईअं ई सदाईं सभु सिंधी असां हिक ॿिए सां जुड़िया रहूं। जी हा, असां सभु सिंधी अलॻि अलॻि देश विदेश अलॻि अलॻि शहरनि में पकड़ियल आहियूं, तॾहिं बि असां सोशल मीडिया जे ज़रिए कनेक्टेड आहियूं ऐं असां पंहिंजा ॾिण वार मिली करे हिन सोशल मीडिया जे ज़रिए मिली करे मल्हायूं था पिया। दोस्तो, उमेद थी कयां कि अॻिते बि असां सभु ॾिण वार ईअं ई गॾिजी करे मल्हाईंदासीं। जी हा, मां ॻाल्हि कयां थी चेटीचंड जी। 13 अप्रैल अचे थो चेटीचंड, त उहो बि असां गॾिजी ईअं ई सेलिब्रेट कंदासीं। ईअं ई तव्हां सभु असां हो जमालो टीम सां सदाई जुड़िया रहो। ऐं अगरि तव्हां अञा ताईं असांजो चैनल हो जमालो सब्सक्राइब न कयो आहे त यूट्यूब ते हो जमालो चैनल ज़रूरु सब्सक्राइब करे वठिजो, छाकाणि मौज ऐं मस्ती आहे उते जिथे आहे हो जमालो।